अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुंदरजक न्यूज़ ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास में ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास ज़िले जे 127 GST ऐं AST मेल फीमेल औस्तादनि खे 10 महीननि जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ औस्तादनि तंज़ीम गस्ता जे सॾ ते औस्तादनि पारां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी DC ऑफिस में ट्रेज़री ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो ऐं ट्रेज़री अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। DC सलामत मेमण औस्तादनि अॻवाननि सां मुलाक़ात करे धरणो ख़त्म करायो। उन मौक़े ते ख़िताब कंदे औस्तादनि अॻवाननि गुल हसन लाशारी, जमशेद खानी, फरीद अहमद, लियाकत नारिचो, आदिल रज़ा ऐं ॿियनि चयो त ॼाणल औस्तादनि IBI सखर जो इम्तिहान पास करे बाद हिन साल जे फेबरवरी महीने जो जॉइनिंग कई। जॾहिं त 10 महीना गुज़रण बावजूदि औस्तादनि खे पघारूं न मिलण सबबि संदनि घर में फ़क़ाकशी वारी सूरत हाल शयल आहे। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त सेक्रेटरी एजुकेशन ऐं AG ऑफिस मां पघारूं जारी करण लाइ लेटर मोकिलिया विया आहिनि, पर हिते ट्रेज़री ऑफिस में मुक़ररु अमलदार फ़ी औस्ताद खां पघार जारी करण एवज़ वॾी रिश्वत तलब करे रहिया आहिनि, जेका सरासर ज़्यादती आहे। औस्तादनि जंहिंखे सॼी दुनिया में इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे, पर हिते रिश्वत एवज़ औस्तादनि खे 10 महीननि खां कूड़ा दिलासा ॾेई रहियो पियो वञे। अहिड़ो अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि चयो त औस्तादनि खे पघारूं न मिलण सबबि हू सख़्तु माली बहिरान में मुब्तला आहिनि। उन्हनि चेतावनी ॾींदे चयो त पघारूं न मिलण जे सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जॾहिं त उन मौक़े ते DC सलामत मेमण औस्ताद अॻवाननि सां ॻाल्हियूं करे हिकु हफ़्ते अंदरि पघारूं जारी करण जी ख़ातिरी कराइण बैदि औस्तादनि पारां धरणो ख़त्म कयो वियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sundarjaraknews.com।